PS98 जे सूबाई तख़त जे उम्मीदवार हाकिम अली जसकानी जी चूंड मुहिम जो दायरो वसी थी वियो। तख़त जे अवाम पारां पीपी उम्मीदवार खे भरपूर वोट। कॉर्नर गजानियूं रैलियूं ऐं जलसा जारी। मुख़्तलिफ़ हंधनि ते गुलनि जी वर्खा। सिंध अवामी सथ जे अॻवान रियाज़ खेमटियो PS98 पीपी उम्मीदवार हाकिम अली जसकानी ऐं NA 235 जे आसिफ ख़ान जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ में सिंध अवामी सथ जे अॻवान रियाज़ अहमद खेमटियो पारां कॉर्नर मीटिंग कोठाए पंहिंजे सथ समेत ॿियनि मुख़्तलिफ़ बिरादरनि सां गॾिजी पीपी उम्मीदवार हाकिम अली जसकानी जी हिमायत जो ऐलान कयो। ॿिए तरफ़ शहीद शाह इनायत विलेज जे रहवासियुनि पीपी अॻवान महबूब अब्बासी, सदर इशफाक अब्बासी, प्रोफेसर मोहम्मद हनीफ कांधड़ो, अहमद अली आलमानी, नबी बख्श गडानी, अली नवाज़ मस्तोई, वडेरो अब्दुल कादिर जूनेजो, नादर लाखो, सुधीर पिताफी ऐं प्रोफेसर मुमताज़ बहण पारां शानदार जलसो कोठायो वियो। उन मौक़े ते NA जे उम्मीदवार आसिफ ख़ान, महबूब अब्बासी, मोहम्मद हनीफ सुमरो, मौला बख्श चंड पिणु ख़िताब कयो, जॾहिं त उमर हाकिम जसकानी, हुसैन बख्श नारेजो, यासीन जसकानी, लियाकत बुलेदी ऐं ॿियनि खे पिणु अजरकुंजा तोहफ़ा पेश कया विया। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।